अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। मां आहियां महताब अकबर राशिदी ऐं अवी ॿुधी रहिया आहियो मुंहिंजे पसंदि जो प्रोग्राम सूरज शाखूं कढियूं सॼी सिंध में। तूं हबीब तूं तबीब तूं दर्द जी दवा, जानिब मुंहिंजे जीअ में आज़र जा अनवा, साहिब ॾे शफ़ा मियां मरीज़न खे। तूं हबीब तूं तबीब तूं दर्द जो दारूं, दवा आहिनि दिल खे तुंहिंजूं तवारूं। करियां थी कारूं जो बुकी ॿियनियूं न थिए। तूं हबीब तूं तबीब तूं ही डठन रब, तूं ॾींहें तूं लाहीं तूं ही हादी रब। आहिनि ई अजब जीअं वारियो वेज विहारीं। तूं हबीब तूं तबीब तूं दारूं खे दर्दन, तूं ॾींहें तूं लाहीं ॾातर खे ॾुखंदन। तॾहिं फकियूं फ़र्क़ कनि जॾहिं अमर करियो उनखे। अवल अलाहु अलीम आला आलम जो धणी। अवल अलाहु अलीम आला आलम जो धणी, क़ादिर पंहिंजी क़ुदरत सी क़ाइम आहे क़दीम। वाली वाहिद वहदहू राज़िक़ रब रहीम, सो सारा है सचो धणी चई हमद हकीम। करे पाण करीम जोड़ऊं जोड़ जहान जी। जेदो तुंहिंजो नाव बाझ बि उॾियाई मङा, रिय थंभे रिय थूणीअ तूं छपर तूं छांव। कुजाड़ो कहाँ तोखे मालूम सबकी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाह साईं जे बाझारे नाले सां शुरू, उन जे मिठड़े ज़िक्र सां शुरू। असांजी हर बज़्म, हर महफ़िल, हर सिलसिला तकल्लुम जियां, हर मजलिस जियां, हर मुखामेले जियां उन जे ई नाले, उन जी पाक ऐं बाबरकत ज़िक्र सां शुरू, जेको असां सभिनी मथां असांजी सोच खां वधीक महिरबान आहे। सिंध जे सूर खे, सिंध जी सूंहं खे, सिंध जी सभीता खे समूरी दुनिया जी कुंड कड़छ ताईं पहुचाईंदड़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन अवां सां मुखातिब आहे। ऐं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे मक़बूल डिस्क जॉकी मॉर्निंग ब्रेकफास्ट शो सूरज शाखूं कढियूं जे सीज़न नंबर 3 जे प्रोग्राम नंबर 16 सां गॾु, मुंद 30 जे प्रोग्राम 16 सां गॾु आऊं आहियां अवां जी ख़िदमत में हाज़िर। अवां जो मेज़बान मूंखे चवंदा आहिनि यासिर काज़ी। न मां उधमो न मां उडको न मां जलवो न मां झाती। न मां उधमो न मां उडको न मां जलवो न मां झाती, बिरह में बदगुमाननि जो न मां भाती न बाराती। न मां खंजर न मां बड़छी न मां कोडर न मां काती, न मां बज़मी न मां रज़मी न अधराती न जज़्बाती। मुंहिंजे पारां सिकबर सलाम क़बूल पवे। तव्हां जिते बि रहो पंहिंजनि सां गॾु रहो, खिलंदा मुरकंदा महकंदा बहकंदा टहकंदा ऐं चहकंदा रहो। मुंहिंजो त वार वार थो दम दम दुआ करे, मुंहिंजो त वार वार थो दम दम दुआ करे। कोसो लगे नवाज सजन के खुदा करे, जितने सुखन हैं उनमें यही है सुखन दुरुस्त। अल्लाह आबरू से रखे और तंदुरुस्त। अल्लाह तबारक ताला अवां जो तन बि दुरुस्त रखे ऐं मन बि दुरुस्त रखे ऐं अवां हमेशा ख़ुशियुनि जे पींघुनि में लॾंदा रहो। आमीन सुम्मा आमीन। ऐं सूरज शाखूं कढियूं जो ज़िक्र कंदे उनजो जेको माख़िज़ बैत आहे उहो बि ज़हन ते उकरींदो आहे। उभे उभारियाम निखट सभुनी विया, हिकु मयो ॿियो मेंधरो राति सॼी सारियाम। ॻोढ़ा गल ॻाढ़ियाम सूरज शाखूं कढियूं। साईं मुंहिंजा अॼु जॾहिं असीं अवां सां मुखातिब आहियूं त जुमतुल मुबारक जो ॾींहुं आहे। जुमे जे ॾींहं ते अॼु रबीउल अव्वल जी यानी माहे आमद मुख़्तार जी 5 तारीख़ आहे। 1442 हिजरी जो हिजरी कैलेंडर जे मुताबिक़ साल, सिंधी कैलेंडर 2077 2077 जारी आहे ऐं उन जे 31 महीने जी 8 तारीख़ आहे। 8 कती आहे अॼु। ऐं ग्रेगोरियन कैलेंडर असांजो ईसवी कैलेंडर 2020 उन जो 10 महीनो 10 महीने जी 23 तारीख़ आहे। 23 अक्टूबर 2020 ते असीं अवां सां मुखातिब आहियूं। जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त सीज़न नंबर 3 जो प्रोग्राम नंबर 16 असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं।
अॼु सिंध जे नामियारे सूफ़ी राॻीअ सुरा फ़क़ीर जी 11वीं वरसी आहे। अॼु खां ठीकु 11 वरे अॻु सुरा फ़क़ीर असांखां विछड़ियो। उन जे विछड़ण खां अॻु में घणा साल गच साल अॻु में उन ते फॉलिज जो अटैक थियो, जंहिंखां पोइ उन जी जेका रड़ हुई, उन जो जेको आवाज़ हुयो, उन जो जेको आलाप हुयो, उन जी जेका उॾार हुई उन जे आलाप जी, उहा त न रही, पर उन जे बावजूद बि उन जी शिरकत थींदी हुई, हू परफॉर्म कंदो हुयो। उन सां गॾु जमालुद्दीन फ़क़ीर उन जे उन विञायल आवाज़ जी सदा सां सदा मिलाए उन जो भर थींदो हुयो उन जे पारां, ऐं सुंग उन जे आवाज़ जी कमी पूरी करण जी कोशिशि कंदो हुयो। पर उहा जेका रड़ आहे सुरा फ़क़ीर जी, उहा यकीनी तौर ते अॼु ॾींहं ताईं असां मिस करियूं था। तंहिं करे अॼु असां सुरा फ़क़ीर जी 11वीं वरसीअ जी मुनासिबत सां अॼोके प्रोग्राम जो आगाज़ करियूं था सुरा फ़क़ीर जे ई आवाज़ सां। ऐं मूं ॼाणी वाणी उहा वाई भलारे भिटाई जी सुरा फ़क़ीर जे आवाज़ में चूंडी आहे, जंहिं वाईअ सां असां 2 ॾींहं अॻु में रुबीना कुरैशी साहिबा जे आवाज़ में उहा वाई तव्हां ताईं पहुचाईंदे प्रोग्राम जो आगाज़ कयो हुयोसीं। ॿिन्हिनि जे धुन में त फ़र्क़ु आहे ऐं अंदाज़ गायकी में बि फ़र्क़ु आहे, छाकाणि त काफ़ी कलाम जी गायकीअ जी गुलूकारा आहे बुलबुल सिंध, बुलबुल महराण, साइण रुबीना कुरैशी, ऐं फ़क़ीरी सुंग जे अंदाज़ में सचल जी दरगाह जे म्यूज़िकल स्कूल ऑफ थॉट जे अंदाज़ में सुरा फ़क़ीर ॻाईंदड़ आहे। त सुरा फ़क़ीर सुर सुहिणीअ मुंझां उहा ई वाई पियो ॻाए ऐं मेहार खे यानी अल्लाह तबारक ताला खे पुकारे पियो त नसीर में मुंहिंजो हमराही थी, मदद थी मेहार। साॻी वाई ॿुधूं था सुरा फ़क़ीर जे आवाज़ में प्रोग्राम जे आगाज़ में।
मदद थी मेहार। असां शुरू कईसीं पंहिंजी हीअ बज़्म, पंहिंजी हीअ महफ़िल जंहिंजो नालो सूरज शाखूं कढियूं आहे, जेका अव्हांजे समातुनि ताईं, अव्हांजे ॿुधड़नि ताईं पहुचे पई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां, हिन ख़ूबसूरत वाईअ सां जेका बिलारे बिटाई जी वाई हुई, सोरा फ़क़ीर जे आवाज़ में तव्हां ताईं पहुचे पई। असीं ट्रिब्यूट था पेश करियूं सोरा फ़क़ीर खे संदसि 11वीं वरसीअ जी मुनासिबत सां। तव्हां सभिनी खे प्रोग्राम में भलीकार था चऊं। असां पंहिंजे मशाहिर खे छो यादि कंदा आहियूं? इन जे करे जो असां नई नस्ल ताईं पहुचाए सघूं त असांजे कहिड़नि शाइरनि, अदीबनि, दानिश्वरनि, मुहक़िक़नि, मुसन्निफ़नि, मुअल्लिमनि, मुदब्बिरनि ऐं शाइरनि, फ़नकारनि, अदाकारनि, सदाकारनि जेके हिन मुआशरे जा, हिन सोसाइटीअ जा जोड़ींदड़ आहिनि, सिरजींदड़ आहिनि ऐं जिन हिन मुआशरे खे शनाख़्त बख़्शी, जिन हिन समाज खे कंस्ट्रक्ट कयो ऐं पंहिंजे पंहिंजे फील्ड में, पंहिंजे पंहिंजे शोबे में उन्हनि ख़िदमतूं अंजाम ॾेई न फ़क़ति पंहिंजी सुञाणप ठाही, पंहिंजी ज़ाती सुञाणप ठाही, पर उन दौर जी हिकिड़ी सुञाणप जोड़ी। तंहिंजे करे इहो ज़रूरी आहे त असां पंहिंजनि मशाहिर खे यादि करियूं ऐं उहा ई कोशिशि हूंदी आहे त जॾहिं असां सिंध जो ज़िक्र करियूं था त सिंध सां मुतालिक़ शख़्सियतुनि खे यादि करियूं। पर असां हिन प्रोग्राम में इहा बि रिवायत रखी आहे त असां आलमगीर शख़्सियतुनि खे, जिन जो कॉन्ट्रीब्यूशन आलमी सतह ते आहे, बैन अल-अक़वामी सतह ते आहे, उन्हनि खे बि यादि करियूं। छाकाणि त इहे जेके फ़नकार, अदाकार, साइंसदान ऐं कहिड़े बि शोबे सां ख़िदमतूं अंजाम ॾींदड़ जेके इंडिविजुअल्स आहिनि, जेके माण्हू आहिनि, उहे सभई, उहे लोक, उहे फ़र्द, उहे आलमी असासो हूंदा आहिनि, आलमी विरसो हूंदा आहिनि, त उन्हनि खे पूरी दुनिया ओन कंदी आहे। मिसाल जे तौर ते ग़ालिब खे तव्हां हिंदुस्तान जो शाइर कोन था चई सघो, जेतोणीकि हुन जी वफ़ात पाकिस्तान ठहण खां घणो अॻु थी चुकी हुई। ऐं एतिरे क़दुरु जो जंहिंखे असां पाकिस्तान जो क़ौमी शाइर था चऊं, अलामा इक़बाल, उन जी वफ़ात पाकिस्तान ठहण खां 9 साल अॻु में 1938 में थी चुकी हुई। त असां ग़ालिब खे या इक़बाल खे पाकिस्तान या हिंदुस्तान या अफ़गानिस्तान या ईरान या इंग्लिस्तान या अमरीका जो शाइर कोन था चई सघूं। शाइर माना शाइर, हू पूरी दुनिया जो शाइर आहे जेको हुनजो मैसेज सम्झे। ईअं त पोइ तुर्क रूमीअ ते कब्ज़ो करे वेही रहनि त रूमी असांजो आहे, जेतोणीकि रूमीअ जी जॾहिं वफ़ात थी त तुर्कीअ जो नालो निशान कोन हुयो, तॾहिं रोमन एम्पायर हुयो ऐं उन रोम सां उनजो ताल्लुक़ हुयो। जेकॾहिं उन निस्बत सां ॾिठो वञे त 1938 में जॾहिं इक़बाल जी वफ़ात थिए थी या जॾहिं ग़ालिब गुज़ारे वञे थो, तॾहिं गॾियल हिंदुस्तान हुयो, त उन निस्बत सां त इहे ॿई हिंदुस्तानी हुया, हिंदुस्तान में पैदा थिया, हिंदुस्तान में वफ़ात थी उन्हनि जी। पर असां ईअं कोन था चई सघूं, इहे सभई आलमी विरसो आहिनि। ख़ान साहिब नुसरत अली ख़ान खे जॾहिं ओलह में ॿुधो थो वञे पियो त उनजी सुञाणप पाकिस्तान ज़रूरु हूंदी, त द आर्टिस्ट फ्रॉम पाकिस्तान, पर उहो रुगो पाकिस्तान जो फ़नकार ईअं कोन थो चई सघिजे। जीअं असां ज़िक्र कंदा आहियूं त सरवेज सिजावली जो या मोहम्मद ख़ान मजीदीअ जो या इब्राहिम मुंशीअ जो ताल्लुक़ लाड़ सां त आहे, उहे लाड़ जा आवा त ज़रूरु आहिनि, पर सॼी सिंध जा शाइर आहिनि। शेख अयाज़ रुगो शिकारपुर जो शाइर कोन्हे, उहो सॼी सिंध जो शाइर आहे ऐं सिंधी जिते बि ॿुधी वञे थी, पढ़ी वञे थी, सम्झी वञे थी, त उन्हनि सभिनी जो शाइर आहे। भिटाई रुगो भिट शाह जो या हाला जो या हाला हवेलीअ जो, जंहिंजो हाणे वजूद कोन्हे, भैयपुर जो रुगो शाइर कोन्हे, रुगो हैदराबाद परगणे जो शाइर कोन्हे, जेको हाणे मटियारी ज़िलो आहे, रुगो हुनजो शाइर कोन्हे, भिटाई आलमगीर शाइर आहे। तंहिंजे करे इहे जेके किरदार आहिनि, इहे आलमी असासो हूंदा आहिनि, जीअं मोहे जो दड़ो या चाहूअ जो दड़ो या झुकर जो दड़ो, इहे सभई आलमी विरसो आहिनि। जीअं मकलिया आहे, समुंड आहे, उहो आलमी विरसो आहे। उहो जितां गुज़रे थो त हुनजो नालो अलॻि आहे, हुनजो मिज़ाज बि अलॻि आहे, हुनजो रंग बि अलॻि आहे। किथे उहो ॻाढ़ो समुंड आहे, किथे उहो ब्लैक सी आहे, किथे उहो बहर मुर्दार आहे, किथे उहो बहरुल काहिल आहे, पैसिफिक आहे, किथे उहो एटलांटिक आहे, किथे उहो सिंधियन सी आहे, किथे उहो इंडियन ओशन आहे, किथे उहो ख़लीज बंगाल आहे, बे ऑफ बंगाल आहे। त मुख़्तलिफ़ हुनजा नाला तब्दील था थींदा रहनि। सो असां सोरा फ़क़ीर खे ट्रिब्यूट था पेश करियूं, जेको यकीनी तौर ते टालपर वॾा सां मुतालिक़ त आहे, सिंध सां मुतालिक़ त आहे, पर सॼी दुनिया जो फ़नकार आहे। जीअं हाणे थोरी देरि पहिरियां उनजो आवाज़ पूरी दुनिया में गूंजियो ऐं पूरी दुनिया में ॿुधंदड़नि संदसि आवाज़ खे ॿुधो। प्रोग्राम सूरज शाखूं कढियूं में शामिल करियां थो मंज़ूर सखीरानी जे हिन आवाज़ खे। एजाज़ अली मुकेली पाकिस्तान टेलीविज़न जे लाइ इहो तजुर्बो कयो। मां भाई थो इहो तजुर्बो पहिरें बि थियल हो, पर बाज़ाब्ता तौर ते हुन आज़ाद नज़्म खे ॻाराइण जी हिकिड़ी रिस्क खईं ऐं उहा रिस्क कामयाबु थी। मंज़ूर सखीरानी जे आवाज़ में हिन आज़ाद नज़्म खे तमामु घटि असांजे दोस्तनि ॿुधो हूंदो। ॿुधो ऐं पोइ ॿुधायो त तव्हांखे इहो आज़ाद नज़्म पसंदि आयो या न आयो। कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे। कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे, कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे, जो समुंड जी छोली छुरी ईंदी किनारे
ते हरी ऐं वेंदी वारीअ सां मिली ऐं जज़्ब थी कुझु ते रहिजी वेंदी पोयां माण्हुनि जे विंदुर लाइ कोड कोडियूं सिपियूं टेड़े पखेड़े पाण वापस उतां वेंदी हली कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो जो किरणा सिज जा साफ़ ऐं शफ़ाफ़ पाणीअ ते लॻी ऐं मोट खाई रक्स पिया कंदा कंहिं भित या कंहिं चित ते ऐं ओसे पासे वारा पाछुला भितिन ते रश्क पिया कंदा कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो जो को आसमाननि जो सितारो सोचतो कंहिं ख़ाकी पुतली जे कननि में लड़कंदड़ वालीअ में या नक सुहिणीअ जी फुलीअ में अक्स पंहिंजो चमकंदे ॾिसंदो जॾहिं मापंदो आहे न पियो न ख़ुशीअ में चाहींदो आहे त अज़मतुनि आसमाननि खे छॾे धरतीअ जी हिन सूंह ऐं सुरहाण में गुम थी वञा आऊं आहियां यूनिस महर ऐं अमी ॿुधी रहिया आहियो सिंध जे सकाफ़त जे सूंह सां सिंगारियल मुंहिंजे पसंदि जो प्रोग्राम सूरज शाखूं कढियूं। साईं मुंहिंजा प्रोग्राम सूरज शाखूं कढियूं तव्हांखे भलीकार था चऊं ऐं मूंखे उमेदु आहे त तव्हांखे ही आज़ाद नज़्म ऐं उन्हनि जी गायकी पसंदि आई हूंदी। प्रोग्राम सूरज शाखूं कढियूं में मंज़ूर सखीराणी जे आवाज़ में पाण हिन आज़ाद नज़्म खे ॿुधी रहिया हुआसीं। ही ॿियो इस्म हुयो असांजे जेके प्रोग्राम में शामिल सुरा फ़क़ीर खां पोइ मंज़ूर सखीराणी जे आवाज़ खे शामिल कयोसीं
अॼु के प्रोग्राम में ॿिया जेके इस्म शामिल रहंदा उन में तव्हांजी ख़िदमत में समीना कंवल, अमीना ऐं साथियाणियुनि जे आवाज़ में हिकिड़ो लोकगीत थोरी देरि में पेश कंदुसि। रूना लैला, मुमताज़ लाशारीअ, साइण आबदा परवीन, तामीर हुसैन, दीबा कंवल, अनूप जलोटा ऐं सुरा फ़कीर जे आवाज़ खे ॿीहर बि असां प्रोग्राम में शामिल कंदासीं उन जी वरसीअ जे मौक़े ते ट्रिब्यूट पेश कंदे। ऐं अनूप जलोटा खे जेकॾहिं तव्हां मुंहिंजा मुंहिंजे नवनि ॿुधंदड़नि जेके सीज़न 3 में असांखे जॉइन करे चुका आहिनि, जेकॾहिं सिंधीअ में ॻाईंदे तव्हां नाहे ॿुधो त पोइ अॼु ॿुधिजो ऐं तव्हां ॾिसिजो त उनजी शुस्ती जेका सिंधी आहे उहा केॾी प्यारी आहे, जेका बक़ौल हुन जे ई उनखे महेश चंद्र सेखारी, यानी मास्टर चंद्र जे फर्ज़ंद उनखे सेखारी आहे। अॼोके हिन प्रोग्राम में जिन शाइरनि जी शाइरी शामिल रहंदी उन्हनि मंझां कुझु शाइर तव्हांखे ॿुधाईंदो हलां। असां गमदिल फ़क़ीर जे कलाम खे ॿुधंदासूं सुरा फ़क़ीर जे आवाज़ में, ऐं हिकिड़ी उहा काफ़ी जेका हुनजे आवाज़ में वॾी मक़बूल रही उनखे असां शामिल कंदासूं। भलार भिटाई जे कलाम खे शामिल कंदासीं हिकिड़ो दफ़ो ॿीहर। इमदाद हुसैनीअ जो कलाम प्रोग्राम में शामिल रहंदो। इमदाद हुसैनीअ ऐं साईं तालिबुल मौला जे कलाम खे बि प्रोग्राम में शामिल कंदासीं ऐं प्रोग्राम जो इख़्तिताम कंदासूं सचे साईं जे कलाम सां, हज़रत सचल सरमस्त जे कलाम सां। त प्रोग्राम में शामिल करियां थो समीना कंवल, अमीना ऐं साथियाणियुनि जे आवाज़ में ख़ूबसूरत लोकगीत खे। ऐं मां हमेशह चवंदो आहियां समीना जे मुंहं ते बि उनजे परपुठ बि त हिन वक़्तु लोक गायकीअ जे हवाले सां, सिंधीअ लोक मौसीक़ीअ जे हवाले सां असांजी ख़ुशगुलू आर्टिस्ट ज़ेबुनिसा जी हीअ न्याणी ऐं उस्ताद मोहम्मद जुमन जी शागिर्दियाणी समीना कंवल खां वधीक सुरीलो आवाज़ हिन वक़्तु सिंध में मौजूदु कोन्हे को। जेतोणीकि उनजो आवाज़ बि अंडर यूटिलाइज़ड आहे, ओतिरो कमु नाहे वरितो वियो उनजे आवाज़ मथां जेतिरी उहो ख़ूबसूरत गायका आहे। न फ़क़ति लोक मौसीक़ी जे हवाले सां काफ़ी कलाम, गीत, गज़ल जी गायकीअ जे हवाले सां बि कमाल आहे, पर उनखां उहो कमु ओतिरो अञा कोन्हे वरितो वियो। त शामिल करियूं था इन ख़ूबसूरत ऐं मशहूरु लोकगीत खे। तव्हांजो यकीननि ही लोकगीत ॿुधल बि हूंदो। असांजो जेके ख़वातीन ॿुधंदड़ ॿुधनि थियूं उहे यकीननि हिन गीत खे गीत जी सूरत में शादियुनि में ऐं ॿियनि सेलिब्रेशन्स में ॻाईंदियूं बि हूंदियूं। ऐं असांजा जेके मर्द साथी आहिनि उन्हनि इन लोकगीत खे ज़रूरु ॿुधो हूंदो। बेहन वारी छोरी छलो काॾे की। अचो त ॿुधूं था इन लोकगीत खे। छोरी
बेहन वारी छोरी छलो काॾे के ॿुधी रहिया हुआसीं हिन ख़ूबसूरत लोकगीत खे समीना कंवल, अमीना ऐं साथियाणी जे आवाज़ में। ऐं इहा ई ख़ूबसूरती ऐं हुस्न हूंदो आहे कंहिं बि लोकगीत जो उन में ॿोल सादा हूंदा आहिनि ऐं असांजी आम ज़िंदगीअ सां मुतालिक़ हूंदा आहिनि, असांजे आम उथण वेहण सां तालुक़ रखंदा आहिनि। गुंदण गुंदीअ मां राति कुतो खणी वियो, या जेको भतु करे थो शूं भलाड़े भत शूं, जेको भतु करे थो गड़गड़ भलाड़े भत गड़गड़, इन क़िस्म जा ॿोल उन में शामिल हूंदा आहिनि। सो हिन ख़ूबसूरत लोकगीत खे पाण सूरज शाखूं कढियूं में ॿुधी रहिया हुआसीं। असांजे अॼोके प्रोग्राम में जीअं जुमे ते असां कंहिं बि किताब मंझां को बि टुकड़ो तव्हांजे ख़िदमत में पेश कंदा आहियूं, इक़्तबास पेश कंदा आहियूं। अॼु आउं हिकिड़े तमामु अहम किताब ऐं पंहिंजे सब्जेक्ट पंहिंजे मौज़ूअ जे लिहाज़ खां लिखियल हिकिड़े मुनफ़रिद किताब जेको तव्हां सभिनी खे पढ़णु घुरिजे ऐं तव्हां सभिनी वटि इहो किताबु हुजणु घुरिजे, सिंधु नदीअ जी बीहक ऐं सिंध में ॿोॾूं, इन मौज़ूअ ते लिखियल असांजे दोस्त इंजीनियर शफ़क़त हुसैन वधे जो किताबु आहे। उन किताब मंझां हिकिड़ो टुकड़ो तव्हांजी ख़िदमत में पेश कंदुसि थोरी देरि में। प्रोग्राम में शामिल करियूं था रूना लैला जे आवाज़ में साईं तालबुल मौला जे कलाम खे। मूंखे उमेद आहे तव्हांखे हीउ कलाम पसंदि ईंदो। इफ्तिखार सुमरो अमी ॿुधी रहिया आहियो मुंहिंजो पसंदीदा प्रोग्राम सूरज शाखूं कढियूं।
साईं मुंहिंजा प्रोग्राम सूरज शाखूं कॾियूं में रूना लैला जे आवाज़ खे शामिल कयोसीं साईं तालिबुल मौला जे कलाम जे लाइ। प्रोग्राम सूरज शाखूं कॾियूं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां असीं अवां ताईं पहुचाए रहिया आहियूं। आहियां अवां सां गॾु यासिर काज़ी। अचो त शामिल करियूं था प्रोग्राम में मुमताज़ लाशारीअ जे आवाज़ खे। नथो सम्झां त इंसान छा खे थो चए ॾे, हया दीन ईमान छा खे थो चए ॾे। थो माण्हूअ खे माण्हू थो माण्हूअ खे माण्हूअ सां माण्हू लड़ाए। ओ ॿुधायो त शैतान छा खे थो चए ॾे। ॾाढो थी न ॾेखार तूं प्यास को दिल में धार तूं, है माण्हूअ खे त न मार तूं। माण्हू प्यारो अथई त अलाह खे, इंसानु आहे प्यारो अल्लाह खे। ॾाढो थी न ॾेखार तूं प्यास को दिल में धार तूं, ऐं माण्हूअ खे त न मार तूं। माण्हू प्यारो अथई त अल्लाह खे, इंसानु आहे प्यारो अल्लाह खे। ॾाढो थी न ॾेखार तूं प्यास को
प्यारो अल्लाह खे ॾाढो थी न ॾेखार तूं क्यास को दिल में धार तूं माण्हूअ खे त न मार तूं माण्हू प्यारो थई त अल्लाह खे इंसान व प्यारो अल्लाह खे ॾाढो थी न ॾेखार तूं क्यास को दिल में धार तूं अड़े माण्हूअ खे त न मार तूं माण्हू प्यारो ठही त अल्लाह खे इंसान व प्यारो अल्लाह खे माण्हू प्यारो ठही त अल्लाह खे इंसान व प्यारो अल्लाह खे माण्हू प्यारो ठही त अल्लाह खे साईं जो प्रोग्राम सूरज शाखूं कॾहिं में तव्हांखे भलीकार था चऊं जंहिंमें मुमताज़ लाशारी जे आवाज़ खे असां शामिल करे रहिया हुआसीं। हीउ प्रोग्राम अवांजी ख़िदमत में रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां पेश कयो पियो वञे ऐं हिन प्रोग्राम खे अवांजी ख़िदमत में हर अंगारे ते ऐं जुमे ते पेश कयो वेंदो आहे ऐं हिन प्रोग्राम खे नशर करण जो वक़्तु पाकिस्तान जे मयारी वक़्त जे मुताबिक़ सुबुह जे 10 लॻे, भारत जे मयारी वक़्त जे मुताबिक़ 10:30 लॻे, मुतहदा अरब अमारतुनि में सुबुह जे 9 लॻे, GMT-4 UTC-5 या ईस्टर्न टाइम जे मुताबिक़ यानी वॉशिंगटन DC, न्यूयॉर्क सिटी ऐं कैनेडा जे टोरंटो ऐं उन जे आसपास जे इलाइक़नि में राति जे 1 लॻे ऐं यूनाइटेड किंगडम में यानी बर्तानिया में हिन प्रोग्राम खे सुबुह जो 6 लॻे नशर कयो वेंदो आहे। रिपीट ब्रॉडकास्ट में नशर मुक़रर में हिन प्रोग्राम खे अवांजी ख़िदमत में शाम जे 6 लॻे साॻे ॾींहं ते यानी अंगारे ऐं जुमे ते नशर कयो वेंदो आहे। अॼु बि शाम जो 6 लॻे पाकिस्तान में तव्हां हिन प्रोग्राम खे ॿुधी सघो था। शाम जे 6:30 लॻे भारत में, शाम जे 5 लॻे मुतहदा अरब अमारतुनि में, वॉशिंगटन DC, न्यूयॉर्क सिटी ऐं कैनेडा जे टोरंटो वारे ज़ोन में हिन प्रोग्राम खे सुबुह जे 9 लॻे तव्हां ॿुधी सघो था। यानी हिन वक़्तु उते राति जे 1 ऐं 2 लॻे जे विच जो वक़्तु आहे त सुबुह जा जॾहिं 9 थींदा त रिपीट ब्रॉडकास्ट में प्रोग्राम नशर थींदो ऐं बर्तानिया में हिन प्रोग्राम खे मंझंदि जे 2 लॻे रिपीट ब्रॉडकास्ट में नशर कयो वेंदो आहे। हिननि ॿिनि प्रोग्रामनि खां अलावा तव्हांजी मुंहिंजी मुलाक़ात थींदी आहे असांजे अंग्रेज़ी प्रोग्राम में जंहिंजो नालो इंडस मेलोडीज़ आहे ऐं इंडस मेलोडीज़ में असां गुफ़्तगू त अंग्रेज़ीअ में कंदा आहियूं पर असांजे मौज़ूअनि जो महवर ऐं मर्कज़ सिंध ऐं सिंध जी सभ्यता ऐं सिंध जी सूंह ऐं सिंध जो सूर हूंदो आहे ऐं करंट अफेयर्स जे हवाले सां बि यकीनन गुफ़्तगू कंदा आहियूं। इंडस मेलोडीज़ तव्हांजी ख़िदमत में हर छंछर ते पाकिस्तान में मंझंदि जे 3 लॻे ऐं बर्तानिया में सुबुह जे 11 लॻे नशर कयो वेंदो आहे। रिपीट ब्रॉडकास्ट में हिन प्रोग्राम खे असीं पाकिस्तान में राति जो 10 लॻे ऐं बर्तानिया में शाम जे 6 लॻे नशर कंदा आहियूं। त इहे तफ़सील हुया असांजे प्रोग्रामनि जी नशरियात जा। हीउ प्रोग्राम तव्हांजी ख़िदमत में रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे वेबसाइट जे थ्रू उन जी लाइव स्ट्रीम जे लिंक ते बि नशर कयो वेंदो आहे जेका लिंक आहे radiovoiceofsin.blogspot.com/p/blog-page.html ऐं उन सां गॾोगॾु हिन प्रोग्राम खे तव्हांजी ख़िदमत में मुंहिंजे ज़ाती यूट्यूब चैनल जेको यासिर क़ाज़ी जे नाले सां आहे YASIRQAZI ऐं जेकॾहिं डायरेक्ट तव्हां एड्रेस बार में एड्रेस लिखणु चाहियो त youtube.com/fmwqy उन ते तव्हां हिन प्रोग्राम खे बराह रास्त ॿुधी सघंदा आहियो उन्हनि वक़्तनि ते जेके हुन जे फ्रेश ब्रॉडकास्ट जा वक़्त आहिनि। असां शामिल कयूं था प्रोग्राम में साइण आबिदा परवीन जी आवाज़ खे ऐं साइण आबिदा परवीन जो ही आवाज़ सूरज शाखूं कढियूं जे हर प्रोग्राम में तव्हांजे समातनि ताईं पहुचंदो आहे। इमदाद हुसैनी साहब जे हिन प्रोग्राम जे पसंदीदगीअ जे हवाले सां शामिल प्रोमो में जंहिंमें हू चवंदा आहिनि त तव्हां ॿुधी रहिया आहियो मुंहिंजे पसंदि जो प्रोग्राम सूरज शाखूं कढियूं, उन में साइण आबिदा परवीन जे आवाज़ में हिन गीत जो टुकड़ो असां तव्हां ताईं पहुचाईंदा आहियूं। तंहिंजे करे हीउ गीत तव्हांजे लाइ नओं बिल्कुलु न आहे पर इहा ॻाल्हि अव्हांजे लाइ नई ज़रूरु हूंदी त हीउ जेको गीत आहे बुनियादी तौर ते हिकु गीतनि भरी कहाणीअ जे लाइ रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते रिकॉर्ड थियो। ग़ुलाम हुसैन शेख जेको आबिदा परवीन जो वर हुयो, आबिदा परवीन जो ख़ावंद हुयो, उनजो मुड़ुसु हुयो, उन इन गीतनि भरी कहाणीअ खे रिकॉर्ड कयो हुयो ऐं बकौल इमदाद हुसैनीअ जे त उन ॾींहुं आबिदा परवीन जेतिरा दड़का ग़ुलाम हुसैन शेख जा खाधा ओतिरा उन कंहिं बि गीत जी रिकॉर्डिंग जे दौरान कोन खाधा जो उहो पूरो कॉरिडोर वॻो पए ग़ुलाम हुसैन शेख जे दड़कनि सां ऐं आबिदा खे शायदि उहा ॻाल्हि रिहर्सल में
सम्झ में नथे आई। ऐं बकौल इमदाद हुसैनीअ जे त मूंखे ॿिए ॾींहं ते ख़बर पई त उन ॾींहुं जंहिं ॾींहुं इहो गीत रिकॉर्ड थियो उन ॾींहुं आबिदा परवीन खे 103 डिग्रीज़ बुखार हुयो। त 103 डिग्रीज़ बुखार में उन वक़्त जी नौखेज़ नौजवान आबिदा परवीन जंहिंजो आवाज़ बि हाणे जी निस्बत इलाही सन्हड़ो आहे, तव्हां ॿुधो ऐं तव्हां महसूसु कयो त 103 डिग्रीज़ बुखार में पंहिंजे मुड़ुस जा एॾा दड़का खाइण खां पोइ जॾहिं हुन इहो गीत रिकॉर्ड करायो आहे, जेको हुन गीत जी रिकॉर्डिंग जे दौरान ज़ाहिर प्रोड्यूसर हुयो, उन वक़्तु हू थोरी देरि जे लाइ हुनजो मुड़ुसु कोन हुयो। तंहिं करे असां इन गीत खे उन फील सां ॿुधंदासूं त वधीक मज़ो ईंदो। अचो त ॿुधूं था आबिदा परवीन जे आवाज़ खे हिन गीत जे लाइ। कारी कारी रात मथां बरसात न वञ अॼु रात रही पओ रात। मथां बरसात न वञो अॼु रात रही पओ रात रही पओ रात रही पओ कारी कारी रात। वाई तुझी बात सदाई तात न वञ अॼु रात रही पओ रात रही पओ रात रही पओ कारी कारी रात। पई बात लुछे पई लात न वञ अॼु रात रही पओ रात रही पओ रात रही पओ कारी कारी रात। बाजी थींदी मात मनी वट बात न वञ अॼु रात रही पओ रात रही पओ रात रही पओ कारी कारी रात मथां बरसात न वञ अॼु रात रही पओ रात रही पओ रात रही पओ कारी कारी रात। आऊं आहियां हमीदा खूंद ऐं अवी ॿुधी रहिया आहियो सिंध जी सूंह प्रोग्राम सूरज शाखूं कढियूं सूरज शाखूं कढियूं। हर घिटी हर जाए तू रोशनी फैलाए तू, हर घिटी हर जाए तू रोशनी फैलाए तू, जिंदगी में रंग भर सूंह सां सहकार कर, प्यार जो इजहार कर, जिंदगी या मुख्तसर जिंदगी या मुख्तसर।
जी मुंहिंजा साईं, कारी कारी रात मथां बरसात, न वञ अॼु राति रही पओ रात, रही पओ रात। हिन में जेको काफ़ियुनि जो तकरार आहे इहो हिन गीत खे वधीक ख़ूबसूरत थो बणाए। इमदाद हुसैनी जे ॿोलनि खे पाण आबिदा परवीन जे आवाज़ में शामिल करे रहिया हुआसीं। प्रोग्राम आहे सूरज शाखूं कढियूं, रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां हिन प्रोग्राम खे असीं अवांजी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं। मूं तव्हांखे ॿुधायो त हीउ गीत गीतनि भरी कहाणीअ जे लाइ रिकॉर्ड कयो वियो हुयो। गीतनि भरी कहाणी छा हूंदी हुई, सम्झो रेडियो सिनेमा हुई, हिकिड़ी स्टोरी हले थी ऐं उन स्टोरीअ में जिते बि मुनासिबु वक़्तु अचे या मुनासिबु सिचुएशन अचे त उन जी मुनासिबत सां हिकिड़ो गीत हूंदो हुयो या गानो हूंदो हुयो। त उहा गीतनि भरी कहाणी ईअं मिसाल जे तौर ते इरम या फरज़ाना सलीम सानीअ जे नाते में मुब्तला थी। उहे ॿई कॉलेज जी कैंटीन में मिलिया ऐं उनखां पोइ ॿिन्ही जे दिलि में हिक ॿिए सां मिलण सां जल तरंग वॼणु शुरू थिया। हाणे उते गानो अची वियो। या स्टोरी अॻिते थी वधे पई, को जुदाई जो मोड़ अचे थो त उते जुदाई जो गीत अची वियो, या ॿियो को मोड़ अचे थो, ख़ुशी जो मोड़ अचे थो त उते उन जी मुनासिबत सां गीत अची वियो। अक्सर गीतनि भरियुनि कहाणियुनि जे लाइ गीत जेके रिकॉर्ड थींदा हुया से फ़क़ति हिकिड़ी अस्थाई हिकिड़े अंतरे ते, हिकिड़े थल ऐं हिकिड़ी मिसरा ते मुश्तमिल हूंदा हुया, या वधि में वधि खणी हिकिड़ी अस्थाई ऐं ॿिनि अंतरनि ते। उहे गीत वरी जेके रेगुलर नशर थींदड़ गीत आहिनि मुख़्तलिफ़ फरमाइशी प्रोग्रामनि में या ॿियनि डिस्क जॉकी प्रोग्राम्स में, उहे उन्हनि में नशर कोन थींदा हुया। वंस उहे एयर थी विया, हिकिड़ो दफ़ो नशर थी विया त वरी उहे ॿीहर नशर न थींदा हुया, उहे लाइब्रेरी जो हिसो न बणिबा हुया। त हीउ गीत बक़ौल इमदाद हुसैनी जे एॾो ख़ूबसूरत रिकॉर्ड थियो, हुनजी धुन एॾी ख़ूबसूरत ठही, आबिदा एतिरो ख़ूबसूरत उनखे रिहर्स कयो जो इमदाद चयो ग़ुलाम हुसैन शेख खे, यानी आबिदा परवीन जे घर वारे खे ऐं हिन गीत जे प्रोड्यूसर खे, उन गीतनि भरी कहाणी जे प्रोड्यूसर खे, त तव्हां इन गीत खे मुस्तक़िल लाइब्रेरी में रखण जे लाइ इन खे थोरो वधायो, यानी इन जो हिकिड़ो ॿियो अंतरो वधायो। त ग़ुलाम हुसैन शेख हुननि खे चयो त ठीकु आहे, तव्हां अंतरो लिखी ॾियो। हुन देर एंड देर उते जो उते अंतरो लिखी ॾिनो ऐं उहो टियों अंतरो रिकॉर्ड थियो। ऐं उन टिनि अंतरनि जे रिकॉर्ड थियण खां पोइ कुल ड्यूरेशन, कुल दौरानियो हिन गीत जो 3 मिंट 24 सेकंड वञी बीठो, जेको उन खां पोइ मुसलसल वॼंदो पियो अचे। मुख़्तलिफ़ रेडियो प्रोग्राम्स में असां बि वॼायूं पिया। मुंहिंजा पुराणा ॿुधंदड़ यकीनन ॼाणनि था त हिन गीत खे वरियनि खां वठी तव्हांजे समातनि ताईं पहुचाइजे पियो, छाकाणि त ख़ूबसूरत गीत आहे। हिन में आबिदा जे आवाज़ जी मासूमियत जेका आहे उहा उन उमिरि जी ग़माज़ी करे थी जंहिं उमिरि में इहो गीत ॻायो। 3 मिंट 24 सेकंड में तव्हांखे ॿुधायो त इहो पूरे प्रोग्राम जे हर गीत जो असां हिसाबु रखंदा आहियूं, छाकाणि त जंहिं प्रोग्राम जो जेतिरो मुकमल दौरानियो हूंदो आहे उनखे फॉलो करणु ज़रूरी हूंदो आहे। त उन मुनासिबत सां कॾहिं केतिरा गीत ईंदा आहिनि, कॾहिं केतिरा गीत ईंदा आहिनि। नंढा गीत हूंदा आहिनि त वधीक गीत शामिल थींदा आहिनि, जेकॾहिं वॾा गीत हूंदा आहिनि त उहे घटि गीत शामिल थींदा आहिनि। त इहो ड्यूरेशन तमामु अहम हूंदो आहे। ऐं शायदि तव्हां मुंहिंजा खोड़ सारा असांजा साम्हूं इहो ॿुधी हैरान थियनि त मूंखे कहिड़े गीत खां अॻु में केतिरो ॻाल्हाइणो आहे ऐं कहिड़े गीत खां अॻु में केतिरो, इन जो ग्राम मुक़ररु थियल हूंदो आहे त कहिड़े गीत खां अॻु में 5 सेकंड्स ॻाल्हाइणो आहे ऐं कहिड़े गीत खां अॻु में 5 मिंट ॻाल्हाइणो आहे। सो इहो हिसाब किताब रखणु ज़रूरी आहे। ऐं ज़िंदगीअ में हूअं बि हर क़दम खे ॻणे ॻणे फूके फूके रखिजे त इहो ज़िंदगीअ में ॾाढो कारआमद साबित थींदो आहे। प्रोग्राम सूरज शाखूं कढियूं में तव्हांखे भली ॻाल्हि था चऊं। सुरा फ़क़ीर जी 11वीं वरसी आहे ऐं उनखे यादि कंदे असां उन जे ई आवाज़ सां प्रोग्राम जो आगाज़ कयोसीं ऐं मूं तव्हांखे ॿुधायो त असां अॻिते भली प्रोग्राम में शामिल कंदासीं उन जे आवाज़ खे। त हिन वक़्तु मां हिकिड़ी ॿी काफ़ी उन्हनि जे आवाज़ में शामिल करियां थो ऐं इहा काफ़ी उन्हनि जी सुञाणप बणी गमदिल फ़क़ीर जी ख़ूबसूरत शाइरी, उनजो ख़ूबसूरत कलाम। पर उनखां अॻु में थोरी पाण निहार था विझूं पिया सुरा फ़क़ीर जी ज़िंदगीअ ते। टालपुर वॾा सां हुनजो तालुक़ु हुयो। ज़िले ख़ैरपुर जो नंढो ॻोठु, तक़रीबन 1934 धारे हुनजी पैदाइश थी। सही साल त उन दौर में कोन नोट थींदो हुयो, पर पंहिंजनि इंटरव्यूज़ ॿुधाईंदो तक़रीबन 1934 धारे हुनजी विलादत थी। ऐं हुनजो ख़ासि ख़ेली क़बीले सां तालुक़ु हुयो, ख़ासि ख़ेली ख़ानदान सां तालुक़ु हुयो। हमल फ़क़ीर ख़ासि ख़ेली हुनजे वालिद जो नालो हुयो। उहो ख़ुशख़ैर मोहम्मद फ़क़ीर हिज़बाणीअ जो तालिब हुयो ऐं ॾाढो सुठो रागी हुयो हुनजो वालिद, सुरा फ़क़ीर जो वालिद। ऐं ख़ुशख़ैर मोहम्मद फ़क़ीर हिज़बाणी असांजे सूफ़ी शाइरनि मंझां, वेझड़े माज़ीअ जे सूफ़ी शाइरनि, क्लासिकल असासी शाइरनि मंझां हिकिड़ो अहम नालो आहे। साॻी पट्टी साॻे इलाइक़े सां मुतालिक़ आहे, जंहिं इलाइक़े सां सुरा फ़क़ीर हुनजे वालिद जो तालुक़ु हुयो। उनजे दरगाह ते जीअं वञिबो आहे त गेट जे मथां उनजो शेर लिखियलु आहे, कया अहसान आखां तेॾे आवण दा, ॾाढा लाइक़ु कीतो ई लिए पावण दा। ऐं जॾहिं वापसि अचिबो आहे त उन ई गेट जे परे पासे खां वापसीअ महिल जॾहिं तव्हां निकिरंदा आहियो त ख़ुशख़ैर मोहम्मद फ़क़ीर हिज़बाणी जूं ई इहे सिटूं लिखियलु हूंदियूं आहिनि, कया फ़राक़ आखां तेरे जावण दा, करी कुर्ब सिघा वल आवण दा। त उन ख़ुशख़ैर मोहम्मद फ़क़ीर हिज़बाणीअ जो संदसि वालिद तालिब हुयो। पहिरियां सुरा फ़क़ीर पंहिंजे वालिद ऐं चाचे सां गॾु ॻाइणु शुरू कयो। 2-3 दर्जनि ताईं हुन तालीम हासिलु कई, पर हुन खां पोइ राग जी तरफ़ माइल थियण जे करे हुन तालीम जो सिलसिलो छॾे ॾिनो। ऐं 8 सालनि जी उमिरि में हुनजो पंहिंजे वालिद ऐं चाचे सां गॾु ॻाइण जो जेको सिलसिलो शुरू थियो हुयो, उहो शौक़ु वधंदो वियो। ऐं उन शौक़ खे वधंदो ॾिसी संदसि वालिद खे रोहिड़ीअ में नाम्यारे रागीअ ऐं क्लासिकी मौसीक़ीअ जे माहिर ख़ान साहिब खेती ख़ान जे हवाले कयो त हिनखे तव्हां राग सेखारियो। उनखां हुन राग जी बाक़ाइदे तरबियत वरिती ऐं खेती ख़ान सां गॾु पहिरीं तबलो वॼाईंदो हो। उनखां पोइ हू उनखां रागदारी बि सिखियो। पंहिंजे मुर्शिद ख़ुशख़ैर मोहम्मद फ़क़ीर हिज़बाणी जी दरगाह ते सुरा फ़क़ीर पहिरियों कलाम ॻायो हुयो, जंहिंजा बोल कढी कदम काया खां ॿाहिरि कर, तॾहिं हर जाइ ईंदुई हक़ नज़र। इहो ॻायईं।
ऐं पोइ मुख़्तलिफ़ दरगाहनि ते ॻाईंदो रहियो। कंहिं हिकिड़ी दरगाह ते उनखे रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर जे तॾहिं के स्टेशन डायरेक्टर सैयद अलाबख़्श शाह बुखारी ॿुधो ऐं उन खेसि मुतारिफ़ करायो ऐं रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर ते ई पंहिंजी हयातीअ में वधि कलाम रिकॉर्ड थियो सुरा फ़क़ीर जो। रेडियो ते हुनजो पहिरियों कलाम उहो ई हो जेको मां थोरी देरि में तव्हांखे ॿुधाईंदुसि। गमदुल फ़क़ीर जो कलाम गलियां प्रेम न गर्दियां हज़रत इश्क घुमायम, त इहो कलाम रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर ते सभिनी खां पहिरियां रिकॉर्ड थियो। सुरा फ़क़ीर पंहिंजनि साथियुनि सां सुंग जी सूरत में यकतारे ऐं चपड़ीअ ते सूफ़ी शाइरनि जो कलाम पंहिंजे मख़सूस अंदाज़ में ॻाईंदो हो ऐं हुनजे ॻाइण में एतिरो त असरु हुयो, जीअं मां तव्हांखे ॿुधायो, हुनजी रड़ एॾी ताक़तवर हुई जो महफ़िल में वेठल माण्हू वजद में अचे फेरियूं पाईंदा हुआ। सुरा फ़क़ीर हारमोनियम ते अकेलो बि ॻाईंदो हुयो, पर अक्सर उहो सुंग जी सूरत में ॻाईंदो हुयो ऐं सुर ऐं तार जो निहायत कारीगर हुयो। हुन मुख़्तलिफ़ मुल्कनि में परफॉर्म कयो, सिंध जे ऐं पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ कुंड कड़छ में हुन परफॉर्म कयो, सिंध जे तक़रीबन हर दरगाह ते हुन परफॉर्म कयो, पर ॿाहिरि बि जिन मुल्कनि में हुन पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो हुन में खोड़ सारा यूरोप जा मुल्क आहिनि, नॉर्वे, बेल्जियम, जर्मनी, हॉलैंड, फ्रांस, इटली, डेनमार्क, स्विट्ज़रलैंड ऐं वरी मिडल ईस्ट में, सऊदी अरब में, दुबई में हुन ॻायो ऐं पाड़े वारनि मुल्कनि में, ईरान में, हिंदुस्तान में बि हुन पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो। ख़ैरपुर स्टेशन खां अलावा हैदराबाद, कराची ते बि हुनजा गीत रिकॉर्ड थिया, बहावलपुर रेडियो स्टेशन ते बि हुन ॻायो ऐं ऑल इंडिया रेडियो जी सिंधी सर्विस तां बि हुनजा गीत नशर थींदा हुआ। मुख़्तलिफ़ हुनजा गीत मशहूरु थिया ऐं सदारती अवॉर्ड बि हुनखे मिलियो। सदारती अवॉर्ड बराए हुस्न कारकर्दगी, शाह लतीफ़ अवॉर्ड, सचल सरमस्त अवॉर्ड, लाल शहबाज़ कलंदर अवॉर्ड, रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर जे पारां हुनखे अवॉर्ड मिलियो। ऐं जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त पोएं दौर में हुनजी उमिरि जे पोएं हिसे में हुनजो फॉलिज जे हमले जे करे गलो वेही रहियो ऐं हू घणी रड़ न करे सघंदो हुयो, तंहिंजे करे जमालुद्दीन फ़क़ीर जेको हुनजो ख़ासि शागिर्दु हुयो हुन सां गॾु साथ निभाइणु शुरू कयो। रजिब अली जेको रजिब सुरा फ़क़ीर हुनजो पुटु आहे, सुरा फ़क़ीर जो जेको हाणे इंडिविजुअली ॻाए पियो, उन बि उन सुंग में शमूलियत अख़्तियार कई। त 8-10 ॼणा जॾहिं ॻाईंदा हुआ त उहो इम्पैक्ट सुराब जे आवाज़ जो त कोन ईंदो, पर कंहिं हद ताईं उहो कमी जमालुद्दीन फ़क़ीर पूरी कंदो हुयो। जमालुद्दीन फ़क़ीर असांजे सिंजोरे सां तालुक़ु रखंदड़ फ़नकार, वेझड़ाई में असां खां उहो बि विछड़ी वियो आहे। सो सुरा फ़क़ीर 75 सालनि जी ॼमार में 23 अक्टूबर 2009 ते, अॼु खां 11 साल अॻु वफ़ात कई। संदसि आख़िरी आरामगाह टालपुर वॾा में संदसि ॻोठ में ई आहे, ज़िले ख़ैरपुर में, ऐं हाणे हुनजो पुटु रजिब सुरा फ़क़ीर ॻाए पियो जेको हुनजे लेगेसी खे, संदसि विरसे खे अॻिते पियो वधाए। रब खेसि जन्नत में आला मुक़ाम ॾे, असांजी इहा दुआ आहे। अॼु संदसि 11वीं वर्सी जे मौक़े ते 2009-2020 23 अक्टूबर जी तारीख़ संदसि 11वीं वर्सीअ जे मौक़े ते रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे पारां ऐं सूरज शाखूं कढियूं जे पारां असां खेसि ख़राज अक़ीदत पेश करियूं था ऐं खेसि यादि कंदे गमदिल फ़क़ीर जो ई कलाम संदसि आवाज़ में शामिल करियूं था। हज़रत इश्क घुमायम जोगी रमज़ रलायम गलियां प्रेम नगर ॾियां, यानी हज़रत इश्क मूंखे प्रेम नगर जूं गलियूं घुमायूं, प्रेम जे प्यार जे शहर जूं गलियूं घुमायूं ऐं जोगीअ अहिड़ी रमज़ में रलाए छॾियो, अहिड़ी रमज़ में मिलाए छॾियो मूंखे जो मां हाणे रोलाक थी वियुमि उन्हनि गलियुनि जो। अचो त ॿुधूं था हिन काफ़िए नाज़ुक नाज़ निमाणे मोहामी मुदे माणे मोहामी मुदे माणे नाज़ुक नाज़ निमाणे मोहामी मुदे ओ दिल दा दिल भरे जाने दिल दा दिल भरे वाह दिल दा दिल भरे ओ दिल दा दिल भरे जाने दिल दा दिल भरे वाह दिल दा दिल भरे जाने मतिया फिरे ह भोलायुम जोगी रमूजा मतिया फिरे ह भोलायुम जोगी रमूजाला गलियां फिरे मुंह नगर दा गलियां फिरे मुंह नगर दा गलियां फिरे ओ गलियां फिरे मुंह नगर दा गलियां फिरे मुंह नगर दा गलियां फिरे मुंह नगर हजरत इश्क हुमायूं जोगी रमूजाला सोहनल शाह हुमायूं जोगी रमजाला
चाकंदी चाली चलदा चाकंदी चाली फिरदा मस्त खियाली चलदा चाकंदी चाली ललकार वंजली वाली ललकार वंजली वाली ललकार वंजली ललकार वंजली वाली ललकार वंजली वाली ललकार वंजली वाली सबरो आरामु विनायुम जोगी रमोजाला सबरो आरामु विनायुम जोगी रमोजाला गलियां फिरे मुंह नगर जा गलियां फिरे मुंह नगर जा गलियां फिरे मुंह नगर गलियां फिरे मुंह नगर जा गलियां फिरे मुंह नगर जा गलियां फिरे मुंह नगर हजरत इश्क घुमायूं जोगी रमजाला सोनल शाह घुमायूं जोगी रमजाला रंगपुर राही कर जा तख्त तबाही रांझा रंगपुर राही रांझा रंगपुर राही वो कर जा तख्त तबाही रांझा रंगपुर राही मन दा मारम माही मन दा मारम माही मन दा मारम वो मन दा मारम माही मन दा मारम माही मन दा मारम सोनल सांप बनायूं जोगी रमजाला सोनल सांप बनायूं जोगी रमजा गलियां फिरे मुंह नगर जा गलियां फिरे मुंह नगर जा गलियां फिरे मुंह नगर वो गलियां फिरे मुंह नगर जा गलियां फिरे मुंह नगर जा गलियां फिरे मुंह नगर हजरत इश्क घुमायूं जोगी रमजाला सोनल शाह घुमायूं जोगी रमजाला बसमी बेख बना के आया वेश बता के बसमी बेख बना बसमी बेख बना के आया वेश बता के बसमी बेख बना वो दूहे नैन लड़ा के दूहे नैन लड़ा के दूहे नैन वो दूहे नैन लड़ा के दूहे नैन लड़ा के दूहे नैन लड़ा हम दिल नामू धरायूं जोगी रमजाला हम दिल नामू धरायूं जोगी रमजाला गलियां फिरे मुंह नगर जा गलियां फिरे मुंह नगर जा गलियां फिरे मुंह वो गलियां फिरे मुंह नगर जा गलियां फिरे मुंह नगर जा गलियां फिरे मुंह नगर हजरत इश्क घुमायूं जोगी रमजाला सोनल शाह घुमायूं साइमन जा सुरा फ़क़ीर जे आवाज़ में गमदिल फ़क़ीर जे कलाम खे शामिल करे खेसि संदसि 11वीं वरसीअ जे मुनासिबत सां ट्रिब्यूट पेश करे रहिया हुआसीं प्रोग्राम सूरज शाखूं कढियूं में प्रोग्राम सूरज शाखूं कढियूं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं। मुंहिंजे हथ में किताबु आहे सिंधु नदीअ जी बीहक ऐं सिंध में ॿोॾूं। इंजीनियर शफ़क़त हुसैन वधे जो लिखियल ही किताबु आहे ऐं जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त सिंधुअ जे वजूद सां क़ाइमु आहे। हीअ जेका सिंधु माथरी तहज़ीब आहे सा इन दरिया जे ॿिन्ही कपनि ते आबाद ॻोठनि ऐं वाहणनि ऐं वसंदियुनि जी तहज़ीब आहे। उनजे करे असांखे सिंधुअ जे बारे में ॼाणणु ज़रूरु घुरिजे। त सिंधु नदीअ जी बीहक जे हवाले सां उनजी तारीख़ जे हवाले सां तमामु अहम किताबु आहे ऐं उन सां गॾोगॾु जेके सिंधुअ में ॿोॾूं आयूं आहिनि उनजे हवाले सां बि अहम किताबु आहे। इन खां पहिरीं जो मां इन मंझां इक़्तिबास तव्हांजी ख़िदमत पेश करियां, मां तव्हां में शौक़ु ऐं ज़ौक़ु पैदा करण जे लाइ त तव्हां हीअ किताबु ज़रूरु पढ़ो। मां तव्हांखे इन जे फ़हिरिस्त मंझां कुझु अहम मौज़ू ॿुधाईंदो हलां जंहिंमां तव्हांखे इश्तियाक़ पैदा थींदो त तव्हां बि हिन किताब खे ख़रीद करियो ऐं ज़रूरु पढ़ो। हिन जो बाब पहिरियों आहे तारीख़ ऐं ज़मीन।
ज़मीन जी तारीख़, मजमूई तौर ते तारीख़ ऐं ज़मीन जी तारीख़ छा आहे, छाकाणि त दरिया जो ऐं सिंधु दरिया जो ताल्लुक यकीनन जियोलॉजी सां आहे, ज़मीन जी तारीख़ सां आहे। बाब ॿियो आहे सिंधु नदीअ जो पाणी सहेड़ींदड़ इलाइक़ो। टे बाब जो उनवान आहे सिंध में आबपाशी जो मुख़्तसिर जाइज़ो ऐं उन में सिंधु नदीअ जो हिसो, जंहिंजा 4 ज़ेली मौज़ू आहिनि। सिंधु नदीअ जा शहर ऐं आबादियूं, उन जा पथरीला लंघ, सिंध में पत्थर जे दौर वारा हंध, मुख़्तलिफ़ दौरनि में सिंध में आबादियूं। बाब चौथों आहे सिंधु नदीअ जूं ॿोॾूं, जंहिंमें 2 ज़ेली मौज़ू आहिनि, सिंध में बंदनि जी तारीख़ ऐं बंदनि जो हाणोको निज़ाम। बाब 5 आहे ॿोॾियुनि जा सबब, रीज़न्स कहिड़ा आहिनि जंहिंजे करे ॿोॾूं फ्लड्स अचनि थियूं, ऐं उन जा 3 ज़ेली मौज़ू आहिनि सिंधु नदी ऐं संदसि भरतू नदियुनि में चाढ़। ॿियो मौज़ू आहे सिंध में मौजूदु बंद ऐं टियों मौज़ू आहे इम्कानी ख़तरनाक ॿोॾ वारा बंद। बाब 6 आहे 1904 खां 2007 ताईं आयल ॿोॾूं। 7 बाब आहे महाॿोॾ 2010 जो तफ़सीली जाइज़ो, जंहिंमें हुन 2010 जी ॿोॾ जा सबब, ॻोठ इलाइक़ा जेके ऑगस्ट महीने दौरान ॿुॾा, 2010 जी ॿोॾ जो आख़िरी नतीजो, 2010 जी ॿोॾ जा नुक़सान, 2010 जी सुप्रीम फ्लड जे वहिकुरे जी तरतीबवार तारीख़, इहो हुननि रक़म कई आहे जेको तमामु अहम रिकॉर्ड आहे। ऐं बाब 8 आहे 2011 खां 2015 ताईं आयल बरसाती ॿोॾूं, जंहिंमें महाबरसाती ॿोॾ 2011, 2012 जी बरसाती ॿोॾ, 2015 वारी बरसाती ॿोॾ ऐं ॿोॾ जा समाजी असर इन तहत पंहिंजी तहक़ीक़ ॾिनी आहे। ऐं उन सां गॾोगॾु बाब 9 में दरिया जे बंदनि में पयल घारनि खे बंदि करण जा तरीक़ा हुन लिखिया आहिनि, छाकाणि त इंजीनियर शफ़क़त हुसैन वदे साहिब जो ताल्लुक़ पंहिंजो इरिगेशन डिपार्टमेंट सां आहे, आबपाशी खाते सां आहे, तंहिंजे करे टेक्निकली हुनखे ख़बर आहे त इहे ॿोॾूं अचनि छो थियूं, हुन जा रीज़न्स छा आहिनि ऐं हुनजी रोक जे लाइ उपाउ कहिड़ा था वरिता वञनि। उन सां गॾु ज़मीनी तौरु हुन IRC फॉर्म्स बि ॾिना आहिनि, हुनजो तरीक़ो बि ॾिनो आहे। आख़िर में बेबिलियोग्राफी में हुन अहम मददी किताबनि जो ज़िक्र कयो आहे। हिन किताब जी अहम ॻाल्हि इहा आहे त हिन में अहम तरीन नक्शा आहिनि, जिन जो तादाद 56 आहे, हिन में चार्ट आहिनि 12, ऐं उन्हनि नक्शनि में मुख़्तलिफ़ दौरनि में जेको सिंधु जो वहिकिरो आहे ऐं मौजूदा सिंध जे मुनासिबत सां उनजी जेका भेट आहे, एतिरे क़दुरु जो 2600 क़ब्ल मसीह खां 1226 ताईं जा कच्छ ऐं ख़लीज जा मुख़्तलिफ़ नक्शा, 100 खां वठी 2500 क़ब्ल मसीह ताईं सिंधु सभ्यता जे शुरूआती उरूज ऐं ज़वाल पज़ीरे जूं हदूं, 750 ईस्वी ऐं 100 ईस्वी ताईं सिंध जा शहर, एॾा क़दीम ऐं अहम नक्शा आहिनि ऐं तस्वीरूं बि ख़ासि करे मुख़्तलिफ़ ॿोॾुनि जे हवाले सां, जेके यकीनन मददगार साबित थी सघनि थियूं। ऐं मां तॾहिं चवां थो त हर सिंधीअ जे घर में हिन किताब खे हुजणु घुरिजे, त जीअं असां सिंधु नदीअ जी तारीख़ बि ॼाणे सघूं ऐं सिंधु नदीअ में आयल ॿोॾुनि जी तारीख़ बि ॼाणे सघूं। मां हिन किताब जो सुफ़ो नंबर 76 खोलियां थो ऐं उन सुफ़े ते बाब 4 थो शुरू थिए सिंधु नदीअ जूं ॿोॾूं। उन मंझां ही टुकड़ो तव्हांजी ख़िदमत में पेश करियां थो, जंहिं मंझि कुझु तारीख़ी पस मंज़र बि बयानु थियल आहे। मूंखे उमेद आहे त तव्हांखे ही इक़्तिबास ज़रूरु पसंदि ईंदो। सिंधु नदीअ जी बीहक ऐं सिंध में ॿोॾूं किताब मंझां इंजीनियर शफ़क़त हुसैन वदे साहिब जो लिखियल ही इक़्तिबास। सिंधु नदीअ जूं ॿोॾूं। सिंध जेका हींअर ॾिसिजे पई, दरअसल इहा ईअं कान हुई। अॼु खां 10,000 साल अॻु बि सिंध जो घणो भाङो समुंड हेठि रहियो आहे। सिंधु नदी हिमालय जबल खां वठी कश्मीर ताईं, ओभर खां ओलह ऐं बाद में उत्तर खां ॾखण तरफ़ मुड़ंदी, पंजाब जा मैदानी इलाइक़ा उकरी, पाण सां बेशुमार नंढा वॾा वहिकुरा साण करे, ऐं 7 वॾियूं नदियूं खाॿे पासे खां झेलम, चनाब, सतलुज, रावी ऐं ब्यास, ऐं साॼे पासे खां काबुल ऐं स्वात नदियुनि जो पाणी ऐं बेअंदाज़ लट खणी हेठि समुंड में वञी छोड़ करे थी। हाणोकी सिंध जे इलाइक़े में लाही घटि हुअण जे करे लट सिंधु नदीअ जे तरे ऐं किनारनि ते जमा थींदी वञे थी। ज़मीनी इल्म यानी जियोलॉजी जे मुताबिक़ इंडियन प्लेट ऐं यूरो एशियन प्लेट जे टकराइण वारे अमल जे करे इहा लट या इहो लट तक़रीबन 65 मिलियन साल अॻु शुरू थियो, जंहिं जे नतीजे में हिमालय जबल, हिंदुकश जबल, सुलेमान जबल ऐं खीरथर जबल वजूद में आया। सिंधु नदीअ जो डेल्टा वारो इलाइक़ो। सिंधु नदी अॼु खां 50 मिलियन साल अॻु वहणु शुरू कयो हो। सिंधु नदीअ जी माथिरी अॼु खां 25 मिलियन साल अॻु ज़ाहिर थियणु शुरू थी हुई। इन एॾे अरसे दौरान 400 मिलियन टन खां मथे सिल्ट यानी मिट्टी समुंड में पवंदी रही ऐं सिंध जो टुकड़ो ठहंदो रहियो।
ऐं डेल्टा अॻिते वधंदो रहियो। 1932 खां वठी सिंधु नदी ऐं उन जे भारतू नदियुनि ते डैम ऐं बैराज ठहण जे करे ऐं बाद में हिंदुस्तान तरफ़ां 3 भारतू दरियानि जे पाणीअ ते कब्ज़े खां पोइ ऐं उन जे नतीजे में 1960 में सिंध तास मुआदे खां पोइ इहा सिल्ट डेल्टा वटि पहुचणु तमामु घणो घटिजी वई आहे। 1991 जे पाणीअ जे ठाह वाटर एकॉर्ड खां पोइ हेकारी डेल्टा वटि वहुकरा अञा बि घटिजी विया आहिनि। नतीजे तौरु जेका सिल्ट अचे थी सा बि घटि पाणी हुअण जे करे डेल्टा वटि नथी पहुचे। सिंधु नदीअ जो पखे यानी फैन जी शक्ल वारो मिटीअ वारो डेल्टा समूरी दुनिया में 2 नंबर ते वॾो डेल्टा आहे। उन खां सवाइ हिन इलाइक़े में हवाउनि जे तेज़ घुलण जे करे लहरुनि जो दबाव तमामु घणो आहे। हिकु अंदाज़े मूजिबि ऊन्हारे में इहो दबाव सॼी दुनिया में सभ खां वधीक आहे। हिकु अभ्यास मूजिबि लहरुनि जी इहा तवानाई जेका सिंधु नदीअ जो डेल्टा हिकु ॾींहं में बर्दाश्त करे थो, इहो मिक़दार मिसिसिपी दरिया जे डेल्टा में सॼे साल जे दबाव खां बि वधीक आहे। पाणी न पहुचण जे करे डेल्टा तेज़ीअ सां खाध जो शिकार थींदो पियो वञे। फितरत जंहिं तरीक़े सां डेल्टा खे ठाहियो हो तंहिंमें सिल्ट वारो पाणी पहुचणु तक़रीबन बंदि थी वियो आहे। नतीजे तौरु हिकु वॾे अलमीअ जी शुरूआति जंहिं सिंधु नदीअ ऐं पाणीअ में पयल लट ठाही हुई सा हाणे पाणी न हुअण जे करे समुंड जो खाज बणजणु शुरू थी वई आहे। जबलनि तां आयल लट वारे पाणीअ जे समुंड में मुसलसल किरण सां मैदानी इलाइक़ा ठहंदा आया। अहिड़ी तरह अॼु खां 50,000 सालनि खां वठी तक़रीबन 12,000 सालनि ताईं सिंध जो मैदानी इलाइक़ो जेको ओभर पासे थर ऐं ओलह पासे खीरथर जबल जे विच में आहे सो ज़ाहिर थियणु शुरू थियो। 19वीं सदीअ खां अॻु में दरिया खे बंदि कोन हूंदा हुआ, जंहिं करे दरिया पंहिंजो रस्तो 200 किलोमीटरनि जी वेकर अंदरि मटाईंदो रहंदो हो। हिकु तहक़ीक़ मूजिबि जाबलू पट्टीअ खां वारियासे रिणपट वारे इलाइक़े ताईं हर 6 मेलनि अंदरि कंहिं न कंहिं रस्ते सां सिंधु नदी उतां गुज़रंदी हुई। धरतीअ जो भार जंहिंखे कॉन्टोर लेवल चइबो आहे जे आधार ते इंग्लिश नाले हिकु अंग्रेज़ इंजीनियर ऐं ॿियनि सिंधुअ जे मुख़्तलिफ़ वहकुरनि जी निशानदही कई आहे ऐं मोहतरम M.H. पंवर बि उन ई आधार ते वहकुरनि जो नक्शो तयारु कयो आहे। इन सॼे अरसे दौरान मुख़्तलिफ़ हंधनि तां गुज़रण जे करे सिंधु नदी वक़्त ब वक़्त मुख़्तलिफ़ शहर ऐं इलाइक़ा ॿोड़ींदी रही आहे। उहे शहर हिन वक़्तु दड़नि जी सूरत में सॼी सिंध में मौजूदु आहिनि। मिसाल तौरु मोहें जो दड़ो, झुकर जो दड़ो ऐं ॿिया अनेक दड़ा वग़ैरह। सिंधु नदीअ जेकॾहिं हितां जे रहवासियुनि खे जीअं दान ॾिनो आहे त उन पाण सां गॾु बेशुमार मुसीबतूं ऐं ख़तरनाक तबाहियूं बि आंदियूं आहिनि। हुन जे वहकुरनि जी फेर फार करे कई सल्तनतूं ऐं शहर उजड़िया ऐं वरी आबाद थिया। अंग्रेज़नि जे वक़्त ताईं सिंध जा माण्हू ॿोॾ जे बचाव ख़ातिर फ़क़ति पंहिंजनि शहरनि ऐं ॻोठनि खे बंदि ॾींदा हुआ या दड़ा ठाहे उन्हनि ते ॻोठ अॾींदा हुआ त जीअं सावणीअ जी मुंद में दरिया जे ख़तरनाक चाढ़ खां बची सघिजे। दरिया खे बाक़ाइदगीअ सां बंदि अंग्रेज़नि जे दौर खां ॿधा विया। जी मुंहिंजा साईं, सिंधु नदीअ जी बीहक ऐं सिंध में ॿोॾूं इंजीनियर शफ़क़त हुसैन वधे साहिब जे किताब मंझां इक़्तिबास तव्हांजी ख़िदमत में असीं पेश करे रहिया हुआसीं। प्रोग्राम सूरज शाखूं कॾियूं में शामिल कंदासूं रूना लैला जे आवाज़ में तालिबुल मौला जे ॿोलनि खे। दिलड़ी
सियाणा सारा महामीरन ते से मारा थियन वीर बहुत वेचारा खाशाह भरिन शुकारा मुंहिंजी निर्मल आहिन ज़ारी अला यर कान कयई पोवारी तो दिलड़ी यार दुतारी पोयर कान कयई पोवारी तो दिलड़ी यार दुतारी पोयर कान कयई पोवारी तुंहिंजी पाक पिरी पेशानी आहे निर्मल नूर निशानी तुंहिंजी पाक पिरी पेशानी आहे निर्मल नूर निशानी सिज चंड खे लगे हैरानी नाहे तुंहिंजी सुरैया सानी आहे तुंहिंजो मट नशानी कर अचण सदी एहसानी वठ मोब मिठा मेहमानी अच अंगण मथे दिल जानी तुंहिंजे मोहब्बत दिलड़ी मारी अला यर कान कयई पोवारी तो दिलड़ी यार दुतारी पोयर कान कयई पोवारी तो दिलड़ी यार दुतारी पोयर कान कयई पोवारी तुंहिंजो तालिब मौला आहे बेसाण भला ॿियो छा आहे तुंहिंजो तालिब मौला आहे बेसाण भला ॿियो छा आहे रस कंहिंखे कुर्ब मां काहे जा लॻा लाॻा पाला है छॾ वीर विरह जीवा है केरु सीनो तो सांस आहे इहा ताक़त कंहिंखे नाहे अच मूं वटि गाहे माहे लाए बिरह जी यार बहारी अला यर कान कयई पोवारी तो दिलड़ी यार दुतारी पोयर कान कयई पोवारी तो दिलड़ी यार दुतारी पोयर कान कयई पोवारी आवाया अमदाद हुसैनी कारी कारी रात मथों बरसात न वञो अॼु रात रही पो रात रही पो रात रही पो कारी कारी रात ऐं अमी ॿुधी रहिया आहियो मुंहिंजे पसंदि जो प्रोग्राम सूरज शाखूं कढियो जो चंद्र तनाया जो निहारी मुखे मावे अलवक्त तनाया जो पुकारी मुखे ईद जो चंद्र तनाया सॼे सिंध में
तो दिलड़ी यार धतारी पोइ यार कान कई पोइवारी, ये ख़ूबसूरत काफ़ी है। उन काफ़ीअ में ये मयार ॿुधी रहिया हुआसीं साईं तालिबुल मौला खां। आवाज़ हुयो रूना लैला जो। प्रोग्राम सूरज शाखूं कढियूं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में असीं पेश करे रहिया आहियूं। तव्हां सभिनी खे भलीकार था चऊं पंहिंजे प्रोग्राम में। जेकॾहिं तव्हां हाणे ट्यून इन कयो आहे रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। शामिल करियूं था तामीर हुसैन जे आवाज़ खे हिन सुहिणे गीत जे लाइ। विछड़न जा विछड़ी वींदा जे विछड़न जा गोलिन रोज़ बहाना माण्हू तूं जाके दीवाना माण्हू वत कया वीराना माण्हू वत कया वीराना माण्हू तूं जाके दीवाना माण्हू तूं जाके दीवाना माण्हू वत कया वीराना माण्हू वत कया वीराना वक्त कया वीराना माण्हू तामीर हुसैन खे ॿुधी रहिया हुआसीं। प्रोग्राम सूरज शाखूं कढियूं में जेको रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अव्हां जी ख़िदमत में पेश कयो पियो वञे।
ऐं अवां सभिनी खे असां भलीकार था चऊं पिया। निगत सीमा साहिबा, वॾी महिरबानी जो तव्हां प्रोग्राम में शामिल थियो ऐं प्रोग्राम खे तव्हां पसंदि कयो हमेशह जीअं। साहब नासिर साहिबा, तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां प्रोग्राम में शामिल थियो। ॾाढो परमार साहब थरपारकर खां हिन प्रोग्राम खे ॿुधे पियो, पसंदि करे पियो, वॾी महिरबानी। अदा मामा, तव्हां कराची खां प्रोग्राम खे ॿुधो पिया, पसंदि कयो पिया। मानूर इस्माइल लाड़कानी खां प्रोग्राम खे ॿुधो ऐं पसंदि कयो। अमारा सांगड़ खां हमेशह जीअं प्रोग्राम खे इन हमाक सां ॿुधे पई, जंहिंजो मां बेहद थोरातो आहियां। हैदराबाद खां आमना हालाई, तव्हां प्रोग्राम खे ॿुधो पिया ऐं पसंदि कयो पिया। सैयद आसिम अली शाह साहब, तव्हां शिकारपुर में प्रोग्राम खे ॿुधो ऐं पसंदि कयो, तव्हांजी वॾी महिरबानी। रज़ा मोहम्मद ज़रदारी साहब, नवाबशाह में तव्हां प्रोग्राम खे ॿुधो पिया ऐं पसंदि कयो पिया ऐं पसंदीदगी जो इज़हार तव्हां असांजे पहुचायो, जंहिंजे करे मां तव्हांजो बेहद थोरातो आहियां। क़ासिम सुमरू साहब, तव्हां मास्टर मोहम्मद इब्राहिम जे आवाज़ में मुंहिंजे ॿारोचल खे शल का बाझप बि ॿुधणु चाहियो आहे। यकीनन असां कोशिशि कंदासूं त ईंदड़ प्रोग्रामनि में तव्हांखे इहो कलाम ज़रूरु ॿुधायूं। फरत सलीम साहिबा उर्फ़ फरहत तस्लीम साहिबा, तव्हां प्रोग्राम खे पसंदि कयो, तव्हांजी बि वॾी महिरबानी जो तव्हां पसंदीदगी जो इज़हार असां ताईं पहुचायो। हीर ख़ान, तव्हां नवाज़ कुंभर जे रेडियो कॉलम वारे सिलसिले खे पसंदि कयो आहे, वॾी महिरबानी। ऐं तव्हां गुज़िरियल भेरे सांघड़ नॉवल जे हवाले सां इक़्तबास खे पसंदि कयो। तव्हां चयो त इहो नॉवल आहे, पढ़ियल त ज़रूरु आहे, पर ॿीहर तव्हां जॾहिं उनखे पढ़ियो, उनजो इक़्तबास शामिल कयो त इश्तियाक पैदा थियो त उनखे ॿीहर पढ़िजे। ऐं तव्हां इहा शिकायत कई त मूं उनजो घटि हिसो प्रोग्राम में शामिल कयो। जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त हर शइ ग्राम में असां पहिरियों ई प्लान करे ऐं तव्हांजी ख़िदमत पेश कंदा आहियूं। घटि शामिल करण जो मक़सदु इहो ई आहे त तव्हांखे थोरी लालच ॾियारिजे उहो किताबु पढ़ण जे लाइ, ऐं पोइ किताबु पढ़ो त जीअं किताबनि सां चाह दोस्ती वधे, त जीअं असां में शऊर जी पखेड़ थिए। प्रोग्राम में शामिल करियां थो हिते भलारे भिटाई जे सुहिणे कलाम खे। दीबा कमल जे आवाज़ में आलाप शामिल आहिनि इन में ग़ुलाम नबी मुराई जा। प्रोग्राम सूरज शाखूं कढियूं में ही ख़ूबसूरत तोहफ़ो तव्हां सभिनी जे समातुनि जे नज़र। अथी माग मिनख जो
सुञाण ताजा पयवकाण जिन मता न खणा कलब हुए कांद जी तो भायो को चारी थिया हो किचिया पाए हार कांद कूड़िए जो न बने सैं भते सिंगार वह मुलही मिर्झा दिल पर खेदा सिड़ो अतियों शालती बजे आवां हैं अब्दुल गफार तबस्सुम अमी ॿुधी रहिया आहियो मुंहिंजे पसंदि जो प्रोग्राम सूरज शाखूं कढियूं ॾिसे तबस्सुम जी मुफ़लिसी करार को चराग कोई गम न का खुशी किनारे ते कल चंद्र ॾिसण आई हिकु चंद्र तमाशो हो हिकु चंद्र तमाशाई
जीअरे ज़ियारत। जी हाँ मुंहिंजो साईं, जेको मौत खां पोइ करिणो आहे उहो ज़िंदगीअ में ई करियो। ज़िंदगीअ में करण सां उहा ख़ुशी इंसान जे चहिरे ते नज़र ईंदी आहे, जंहिंजे लाइ तव्हां उहो करियो था। ऐं जंहिंजे लाइ करियो उन जे लाइ दिलि सां करियो, इहो अहसान सम्झी न करियो। ऐं तव्हां यकीन करियो त तव्हां जंहिंजे लाइ जेको कुझु करियो था, ऐं ख़ासि तौर ते बेलौस नमूने सां जॾहिं करियो था, त उन जे चहिरे ते जेका इत्मिनान वारी मुस्कुराहट अचे थी, तव्हांजो इनाम उहो ई आहे। ऐं तव्हां उहो इनाम हासिल करे केतिरा ख़ुशि थियो था, इहो तव्हां पंहिंजो पाण खां पुछो। तव्हांजो पंहिंजो पाण तव्हांजो अंदरि तव्हांखे ॿुधाईंदो त केतिरी वॾी शाबाश ऐं आफ़रीन तव्हांखे उन कम जी मिले थी। चाहे उहा पंहिंजनि सां चङाई हुजे या परावनि सां हुजे, चङाई सभिनी सां कजे। ऐं हू बि चवंदा आहिनि त चङाई जो आगाज़ घर खां कजे। जेकॾहिं तव्हां मदद करणु घुरो था त सभिनी खां पहिरीं उन्हनि माइटनि जी मदद करियो जेके वाइट कॉलर हुजण जे करे, जेके ख़ुददार हुजण जे करे पंहिंजूं ज़रूरतूं तव्हांखे ॿुधाईंदा न हुजनि, पर तव्हांखे जेकॾहिं महसूसु थिए त किथे हुननि जो हथु तंग आहे त तव्हां उतां खां शुरू करियो। पर इहा सिर्फ़ु माली मदद जी ॻाल्हि न आहे। तव्हां जेकॾहिं कंहिं सां सहकार कंदव या ज़िंदगी आसान करण जे लाइ पंहिंजो किरदारु अदा कंदव त यकीनन तव्हांजे लाइ बि आसानियूं पैदा थींदियूं। इहो हिकिड़ो फितरत जो कानून आहे। तव्हां ॿियनि जे लाइ ॾुखियाइयूं पैदा कंदव, तव्हांजे लाइ ॾुखियाइयूं पैदा थींदियूं। तव्हां ॿियनि जे लाइ आसानियूं पैदा कंदव त तव्हांजे लाइ बि आसानियूं पैदा थींदियूं। अनूप जलोटा ॻाए पियो हिन ख़ूबसूरत सिंधी गीत खे, विसारींदे जे तूं मूंखे त दुनिया बि विसारींदी। बक़ौल अनूप जलोटा जे ई त खेसि सिंधी या सिंधीअ में ॻाइणु एटलीस्ट महेश चंद्र सेखारियो आहे। महेश चंद्र वलद मास्टर चंद्र उन सेखारियो आहे। त हीअ महफ़िल में ॻायल हिकिड़ो गीत आहे ऐं अनूप जलोटा पंहिंजे उन मख़सूस आवाज़ ऐं अंदाज़ में ॻाए पियो सिंधीअ में, जेको मूंखे त घटि में घटि मुंहिंजे कननि खे ॾाढो ख़ूबसूरत थो लॻे। तव्हांखे कीअं थो लॻे तव्हां ज़रूरु ॿुधाइजो। अचो त ॿुधूं था अनूप जलोटा खे सिंधीअ में ॻाईंदे। विसारी देज तू मुखे, विसारी 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 देज तू मुखे त दुनिया भी विसारी दी। विसारी देज तू मुखे त दुनिया भी विसारी दी। भिखारी भिखारी देज तू मुखे त दुनिया भी भिखारी दी। भिखारी देज तू मुखे त दुनिया भी भिखारी दी। नज़र हिक रहम जी घुर्जे, नज़र हिक रहम जी घुर्जे, निहारे कर नजरदारी। नज़र हिक रहम जी घुर्जे, निहारे कर नजरदारी। निहारी देज तू मुखे, निहारी देज तू मुखे त दुनिया भी निहारी दी। निहारी देज तू मुखे त दुनिया भी निहारी दी। ज़माने जे निगाहुन में, ज़माने जे निगाहुन में चंदर जियरे मुअल आहे। ज़माने जे निगाहुन में चंदर जियरे मुअल आहे। मुअल खे जे जियारी दे, मुअल खे जे जियारी दे त दुनिया भी जियारी दी। मुअल के मुअल खे जे जियारी दे त दुनिया भी जियारी दी। विसारी देज तू मुखे त दुनिया भी विसारी दी। भिखारी देज तू मुखे त दुनिया
वे भिखारी दे जे तूं मूंखे त दुनिया वे जी साईं मुंहिंजा तव्हांखे कीअं लॻो अनूप जलोटा जे आवाज़ में सिंधीअ में ॻाइणु ऐं ॻाल्हाइण ऐं ॻाइण ॿिन्ही में फ़र्क़ु आहे छाकाणि त ॻाए त रटे बि सघिजे थो पर ॻाल्हाइण जे लाइ ख़ासि तौर ते एक्सटेम्पोर फिल ॿधी ॻाल्हाइण जे लाइ तव्हांखे उहा रवानी दरकार आहे जेका कंहिं बि ॿोलीअ खे सम्झण खां पोइ ई अची सघे थी। प्रोग्राम सूरज शाखूं कढियूं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तव्हांजी ख़िदमत में पेश कयो पियो वञे। थोरी देरि में मां चवंदुसि त पेश कयो वियो छाकाणि त प्रोग्राम खे इख़्तिताम ते पहुचाइण जो वक़्तु आयो आहे। अॼु असां ट्रिब्यूट पेश कयोसीं सुराब फ़क़ीर खे ऐं सुराब फ़क़ीर जंहिं स्कूल ऑफ थॉट जी गायकीअ सां तालुक़ु रखंदो हुयो, जंहिं मौसीक़ीअ जे मकतब फ़िक्र सां तालुक़ु रखंदो हुयो, उहो सचल साईं जे दरगाह वारो अंदाज़ आहे। त सचल साईं जे सचे साईं जे कलाम साईं असां जेके प्रोग्राम खे इख़्तिताम पज़ीर कयूं था। वक़्तु इहा थी वेल दुई दूर करण जी, वक़्तु इहा थी वेल दुई दूर करण जी, हिंदू मोमिन सां मिली मोहबत जा कर मेल, मतां थे अवेल ओलह सिज न लहे। शामिल कयूं था सचे साईं जे सराइकी कलाम खे साईं आबदा परवीन जे आवाज़ में, जंहिंसां असांजे अॼोके प्रोग्राम जो इख़्तिताम थो थिए पियो। थोराइतो आहियां सर्वे चोडे जो, जंहिं प्रोग्राम कोऑर्डिनेटर जी हैसियत सां मुंहिंजो साथ निभायो, साईं इमदाद उडे साहब जो, क़ाबिल एतिराम इमदाद उडे साहब जो, जंहिं ट्रांसमिशन इंचार्ज जी हैसियत सां हमेशह जीअं साथ निभायो। ऐं उहे सरवाणा आहिनि रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जा, जेके कोऑर्डिनेट कनि था हिन पूरे रेडियो जी नशियात खे ऐं वॉइस ऑफ सिंध टेलीविज़न जी नशियात खे लंडन में वेही। मां उन्हनि जो बि थोराइतो आहियां ऐं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे समूरे क्रिएटिव स्टाफ जो थोराइतो आहियां, जंहिं हिन प्रोग्राम जा समूरा रंग तव्हां ताईं पहुचाइण जे लाइ पंहिंजूं कोशिशूं कयूं। जेकॾहिं फीडबैक ॾियणु चाहियो त हुन जा 4 तरीक़ा आहिनि। जेकॾहिं मेल करणु चाहियो त मुंहिंजी ईमेल आहे djasirqazi@yahoo.com, djyasirqazi@yahoo.com या fmwyq@gmail.com, fmwyq@gmail.com। जेकॾहिं तव्हां यूट्यूब ते मुंहिंजो चैनल सब्सक्राइब करणु चाहियो या बेल आइकॉन प्रेस करे तव्हां मुसलसल अपडेट्स जे लाइ मौजूदु रहणु चाहियो त मुंहिंजो यासिर काज़ी YASIRQAZI जे नाले सां यूट्यूब चैनल आहे। डायरेक्ट एड्रेस बार में लिखणु चाहियो त youtube.com/FMWQY जॾहिं तव्हां लिखंदव त तव्हां डायरेक्ट मुंहिंजे चैनल ताईं पहुची वेंदव। जेकॾहिं फेसबुक ते फॉलो करणु चाहियो त facebook.com/DJ Yasir Qazi, DJYASIRQAZI। जेकॾहिं ट्विटर ते फॉलो करणु चाहियो त @RJ Yasir Qazi, @RJYASIRQAZI ते फॉलो करे सघो था। मुंहिंजी ऐं तव्हांजी मुलाक़ात थींदी सुभाणे पाकिस्तान जे मयारी वक़्त जे मुताबिक़ मंझंदि जे 3 लॻे प्रोग्राम इंडस मेलोडीज़ में। हीउ प्रोग्राम भारत में 3:30 लॻे, मुतहदा अरब अमारतुनि में मंझंदि जे 2 लॻे, ईस्टर्न टाइम मुताबिक़ वाशिंगटन DC, न्यूयॉर्क ऐं टोरंटो में सुबुह जो 6 लॻे ऐं बर्तानिया में सुबुह जो 11 लॻे नशर थींदो आहे। जंहिं रिपीट ब्रॉडकास्ट में प्रोग्राम खे तव्हां राति जो 10 लॻे पाकिस्तान में ऐं शाम जो 6 लॻे बर्तानिया में ॿुधी सघो था। अॼोके प्रोग्राम खे इख़्तिताम पज़ीर कंदे सहे ॾींदे तव्हां सभिनी खां इजाज़त था घुरूं पिया। इहा ॻाल्हि ज़रूरु यादि रखिजो जेका वञण महिल तव्हांखे पार त कंदो आहियां त दुश्मननि ते रख नज़र ऐं दोस्तीअ जो ख़ैरु घुर, ख़ुशि रहे आलम सॼो धरतीअ सॼीअ जो ख़ैरु घुर, थी न तूं चमड़ो चरिया ऊंदहि जो पूॼारी न थी, थी न तूं चमड़ो चरिया ऊंदहि जो पूॼारी न थी, रोशनी आहे ज़िंदगी कुझु रोशनीअ जो ख़ैरु घुर। ऐं हिन मुंद में जेकॾहिं कोई तव्हां सां हक़ मौजूदु तव्हांखे चई ग्रीट करे त हुनजो जवाबु सदा मौजूदु त आहे, छाकाणि त उहो हक़ अल्लाह चइनी पासे मौजूदु आहे, पर हुन सदा मौजूदु सां गॾु सिंध मौजूदु बि चओ ऐं इहा दुआ करियो त हीअ सिंध दुनिया जे ॻोल्हे ते हमेशह आबादु रहे, पंहिंजी वहदत समेत आबादु रहे ऐं भिटाईअ जी इहा दुआ हमेशह अघाइबी रहे त साईं सदाईं करीं मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद करीं। पंहिंजे मेज़बानी यासिर काज़ी खे ॾींदा इजाज़त। अलोहा, दिलियूं गत जुदाई कॾहिं बि न आहे, सदाईं गॾु जेॾां पेर तेॾां ख़ैर, अल्लाह निगहबान। इश्क लगानी में बारियां वो जदा, इश्क लगानी में सोर, शाह हजारी दा, मालिक हजारी दा, तख्त हजारी दा, साईं भलाना शाह जदा, इश्क लगानी में बारियां ओ जदा, इश्क लगा जदा, इश्क लगा जदा, इश्क
ते साबुण थोले पानी मैले ते साबुण थोले मैं बैठी तड़ते रोवां आखे गुलाम फरीदा जिमें को खबर होंदे ओत में मुंझू हीर न थीवा हो म्या कर सिंगार सोहणे ते अगियां कर सिंगार से कर सिंगार सोहणे दे अगियां कर सिंगार सोहणे दे अगियां तुसा स्यालियां मुश्क मलो वाला ओ तुसा स्यालियां मुश्क मलो शाह हजारी मालिक हजारी तख्त हजारी साईं भला राजा शाह हजारी जिंदा इश्क लगानी में बारियां ओ जिंदा इश्क लगा जिंदा इश्क लगा जिंदा इश्क लगानी में सोना शाह हजारी मालिक हजारी साईं भला राजा शाह हजारी मैं थी माँ कुर्बान तही तो मैं थी माँ मैं थी माँ कुर्बान तही तो मैं थी माँ निरे सनी दा बद माँ पद मगरे सा मैं थी माँ कुर्बान तही तो मैं थी माँ कुर्बान तही तो सिर सचले दा सबो मिया राजा सिर सचले दा सबो शाह हजारी मालिक हजारी तख्त हजारी साईं भला राजा शाह हजारी जिंदा इश्क लगानी में वारियां हो जिंदा इश्क लगा जिंदा इश्क लगा जिंदा इश्क लगानी में सोना शाह हजारी मालिक हजारी साईं भला राजा शाह हजारी सिंधु मुहिंजी अमा सूह तुहिंजी मथा छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां ओ सिंधु मुहिंजी अमा दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंधु मुहिंजी अमा सूह तुहिंजी मथा छा लिखी सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत समाज इक़्तिसादियात तारीख़ क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि दानिशवरनि सहाफ़ियुनि उस्तादनि वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो
घर घर ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए। सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।